हिननि खे क़दीम आसार खे चमकाइणु चाहे फाथासीं अची हे चमकाइण जो बदिरां खां त माना ईअं सम्झ वीरान करे छॾियऊं। बिजली न गर्मी में असां मरी वियासीं। फाथासीं अची वे फकत पत्थर स्याह निकले जो है दुनिया के संग साथी जो है रिश्ते बिरादर भी जिसे देखा दौलत के धुर में दिल रुबा निकले। जकमबाद का नाज़रीन पेश आहे रिपोर्टर जमील अहमद थईम जी। जकमबाद में 300 साल पुराणे जागीर खे बुनियादी सहूलतुनि खां महरूम रखियो वियो आहे। जकमबाद जे ॻोठ नवाज़ी जागीर जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो थियो। इन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे ॿुधायो त असां वटि न बिजली न गैस न रोड न नालियूं न स्कूल ऐं न ई वरी का अस्पताल जी सहूलियत मौजूदु आहे ऐं जॾहिं त आसपास जे इलाइक़नि में मौजूदु बाअसर माण्हुनि वटि काफ़ी तइदाद में बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर ग़रीब मिसकीन ॻोठाणनि जी वाह रखण वारो को बि हिते नाहे पहुतो। नाज़रीन, वधीक पेश आहे जकमबाद शहर खां ही रिपोर्टर जमील अहमद थईम जी। ॻोठ नवाज़ जागीरे में मौजूदु आहियूं जिते ॻोठाणनि जो एहतजाज आहे, जिते बुनियादू सहूलतूं न मिलण ते ॻोठाणनि रोडनि ते ॿाहिरि निकिरी न अचो। उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। इन्हनि जे दौर खां वठी असांजो ॻोठ आबाद थियल आहे। तक़रीबन 10 खां 15,000 माण्हू हिते जेको आहे त ज़िंदगी जो सफ़र गुज़ारनि था, पर हिते को बि बुनियादी सहूलियत न आहे। को बि ज़िंदगी जो असांजो जीअण जंजाल थियल आहे। न बिजली जो सहूलियत आहे, न पाणी जो सहूलियत आहे, ऐं जेको आहे न अस्पताल जो सहूलियत आहे, न रोड जो सहूलियत आहे। 15 साल पीपल्स पार्टी जी हुकूमत थी, जंहिंमें असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो वियो। जेको आसरो बि न आहे साईं बिजली जो, जेको आहे त हिते बासर जेके माण्हू आहिनि उन्हनि जा पंहिंजा ॻोठ आहिनि, उन्हनि जा बिजली हलनि था, उन्हनि जा रोड आहिनि, उन्हनि जा वोट बि हालांकि थोरा आहिनि। असांजे ॻोठ जो तीअं वॾी आबादी आहे, तक़रीबन हिते 8 खां 10 ॻोठ हिते जेको आहे त बसर थियनि था। सर सलाम वालेकुम। सर असां वटि कोई बि अहिड़ो माना बिल्कुलु माना न आहे को अहिड़ो सहूलियत। असांजे इलेक्शन जेके हूंदा आहिनि पोइ हर को असांजो ईंदो आहे साईं, चओ मालिकी जे हिसाब में चवंदा असां आहियूं हिंटी में जो न PP वारो अचे थो, न अहिड़ो को आशीर्वाद माण्हू अचे थो, न MLN वारो अचे थो। हिंटी में जो कोई बि अहिड़ो सहूलियत असां वटि न आहे, सम्झे थो। असां वटि बिजली जो बिल्कुलु नाकामी आहे, बिल्कुलु बिजली असां वटि न आहे सर। असांखे वॾो आज़ार आहे बिजली जो, त पंहिंजी मञूं था पर स्कूल कहिड़ा न आहे को, ॾिसे थो पाण न सिमट आहे न रेती आहे, न अहिड़ो को कमु हले थो। ठेकेदार जो कमु पाण ॾिसो थो सॼो अधु में रोले वेठो आहे, पाण ॾिसो था तव्हां। सर असांखे कोई सहूलियत न आहे। 400-500 साल क़दीमी असांजो ॻोठ आहे, ॻोठ निवाज़ो जागीर। कोई सहूलियत न आहे, न रोड आहे, न रस्ता आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न स्कूल जा सहूलियत बि न आहिनि। ॾिसो तव्हां पाण सॼो दीवारां भॼा पिया आहिनि। गर्मी में केॾो गर्मी आहे, सर्दी में केॾो सर्दी आहे। ॿार पढ़नि ई नथा, अचनि ई नथा, छा कयूं, काॾे वञूं, कंहिंखे तव्हां ॾियूं। जॾहिं अचे थो दौरु PP जो, PP खे वोटां ॾियूं था, उहो नटाए वञे थो, कूड़ ॻाल्हाइनि था असां सां। जॾहिं अचे थो सूमरे खे बि वोट ॾिनासीं, पंवर साहब खे बि वोटां ॾिनासीं। सर कोई सहूलियत न आहे, वहल में फाथलूं, असां काॾे वञूं, कंहिंखे ॾियूं। इहे तव्हांजो महिरबानी आहे मीडिया वारनि जो, जेको तव्हां अचो था असांजो हिते दूर माना वंडाओ था दुख सुख। सहूलियत साईं का शइ बि न आहे असांजे ॻोठ में। असां सभु वॾे तकलीफ़ में आहियूं। असांखे अॼु ताणी 2-3 साल थी विया आहिनि मच्छरनि में, गर्मी में एतिरो तंग थियासीं। असांजा ॿार सफ़ा एतिरो तंग थिया आहिनि। कुझु वॾेरा माण्हू हुया पैसे वारा कोटिया में निकिरी विया, अमीर माण्हू जेके हुया ॿाहिरनि मुल्कनि में निकिरी विया। असां ग़रीबनि खे का सहूलियत न आहे साईं। बराए महिरबानी असांजे जेके बि चैनल ॿुधो था, असांजे ॻोठ सां साईं तावन कयो। वॾो ॻोठ आहे साईं असांजो माशाअल्लाह। को सहूलियत बि न आहे, असांखे बिजली बि न आहे। हे थंभा ॾिसो था, हे थंभा बि लॻल आहिनि। मथां जो साईं असांजो लाइन ई कटियल आहे, वॾो टेम थी वियो आहे, लाइन बि सभु धरम भरम थियल आहे। अहिड़ो को सहूलियत न आहे। मच्छर आहे साईं पाणी में, हेॾे ॾिसो था तव्हां, पाणी में असांजो घर पिया आहिनि, कोई सहूलियत न आहे। कोई सहूलियत न आहे, न असां वटि बिजली आहे, असां वटि ज़ुल्म आहे। ऐं बिजली न ॻर्मी में असां मरी वियासीं। मच्छर घणा आहिनि। ऐं ॿियो त ॻोठ में गैस बि न आहे, सभु कुझु न आहे। असां आज़ार में न आहियूं, रस्तो बि न आहे, हीअं पको कचो रस्तो, मींहुं वसे थो, असां डप में अचूं था। ऐं असांजे ॻोठ में कोई बि सहूलियत न आहे, न बिजली आहे, न गैस आहे, का न रोड आहे। असांजो हे कवायली ॻोठ आहे, निवाज़ो जागीर अबे ॾाढे खां वठी अंग्रेज़ जे वक़्त खां वठी फाथासीं अची। अलाह को हिदायत करे, वॾे इदारनि खे रब साईं हिदायत करे वञूं काॾे। वाहर वसीलो को ग़रीबनि जो करनि। वोटनि जे टाइम अचनि था त वोटां ॾियो, हाज़िर साईं बाहूं ॿधी वोटां ॾियूं था। हिन वक़्तु जो वञे को साईं पंहिंजो बादशाही ते तख़्तनि ते वेठा आहिनि, असां इहे मच्छरनि में इहे डुबूं था।
एरिया जो असां बरसाति पए थो न असां आज़ार में आहियूं सो असांखे असांजो मदद कयो वञे असां सां ज़ुल्म आहे असां सां वॾी ज़ुल्म हले थी ॿुधो तव्हांखे ॿुधायूं था संगत तव्हां आया हो महिरबानी करे असांजे तॾे ते सो असांखे इमरान ख़ान खे गुज़ारिश आहे त असांखे को सहूलियत न आहे न गैस जो न रोड जो बसि कोई डॉक्टरी न आहे न अस्पताल आहे का शइ न आहे उहो मौलेदार पंधु वञूं था उते दवा कराइण वे फ़क़ति पत्थर स्याह निकले जो है दुनिया के संग साथी जो है रिश्ते बिरादर भी जिसे देखा दौलत के धुर में दिल रुबा निकले जो 300 साल को कदीमी ॻोठ आहिनि कदीमी आसार में आहिनि हिननि खे कदीमी आसार खे चमकाइणु चाहे हे चमकाइण जो बदिरां खां त माना ईअं सम्झ वीरान करे छॾियऊं 15 साल अॻु में बि पीपल्स पार्टी जी हुकूमत रही का अहिड़ी का बि ॻाल्हि अहिड़ी न कई न का तरक़ियाती कमु आहे न को रोड आहे न को बिजली आहे न को रस्तो आहे न को गैस आहे न को पाणी आहे कुझु बि न आहे बिजली जी वॾी सख़्तु माना आज़ार आहे न को गर्ल्स स्कूल आहे न को अहिड़ा कॉलेज आहिनि न को डिस्पेंसरी आहे कुझु बि न आहे का सहूलियत न आहे असां हर सहूलियतुनि खां जेको आहे सो महरूम लॻा पिया आहियूं जी नाज़रीन ॻोठाणनि जी ॻाल्हियूं ॿुधियो हिननि जूं बुनियादू सहूलियतुनि खां महरूम कयो आहे न हिते स्कूल आहे न बिजली आहे न गैस आहे असांखे जेको आहे सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे असीं चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾियूं था उनजे बावजूद बि चूंडियल नुमाइंदो असांजी सार संभाल नथा हलनि असां आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त ख़ुदा करनि असांजो नोटिस वठी करे असांजे ॻोठ खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि कैमरामैन सां गॾु एजाज़ अहमद टालाणी सां गॾु जमील अहमद थईम जस्तजू न्यूज़ जैकबाबाद।